अल्हम्दुलिल्लाह इहा तमामु सुठी प्रोग्रेस आहे त असांजे जेको विटनेस आहे उन खां क्रॉस एग्ज़ामिनेशन थी तक़रीबन 4-4.5 कलाकनि ताईं हुन खां सुवाल पुछा विया ऐं असां पंहिंजी जॻह ते बीठा रहियासीं ऐं मूंखे जीअं ई मां पुरुमीद हुयमि त इनशाला असांजा जेके विटनेसिस आहिनि उहे डिॼंदा न हटंदा न ऐं बीहंदा हक़ जी गवाही ॾींदा। सो उन्हनि हक़ ऐं सच जी गवाही ॾिनी आहे ऐं ॾींदा पिया अचनि। अच्छा, जेका असांखे नेक्स्ट हेयरिंग मिली आहे उन जे लाइ शेड्यूल फ्रेम कयो वियो आहे ईंदड़ 4 हेयरिंग्स जो 6-7 तारीख़ ऐं 13-14 तारीख़ कमिंग मंथ जी। ऐं इन ते सभिनी जेके बि वकील साहिबान आहिनि उन्हनि खां सिग्नेचर वरिती वई आहे त जीअं सभु इंश्योर कराइनि कोर्ट खे त हू सभु मौजूदु हूंदा, छो त असां बार बार अदालतुनि खे रिक्वेस्ट कई आहे त असांजे केस में तारीख़ ते तारीख़ न थिए ऐं हिकिड़ो शेड्यूल फ्रेम कयो वञे जिन ते सभु अवेलेबल हुजनि। छो त तव्हां ॾिसो था त मुसलसिल को न को बहानो हूंदो आहे अक्यूज़ पार्टी जी तरफ़ खां, जवाबदारनि जी तरफ़ खां, त कॾहिं को वकील साहिबु न आहे, कॾहिं को वकील साहिबु न आहे। त पोइ उनजे करे असां इहा रिक्वेस्ट कईसीं ऐं फाइनली अल्हम्दुलिल्लाह शेड्यूल बि फ्रेम थियो त ईंदड़ 4 हेयरिंग्स फलां फलां तारीख़ुनि ते हूंदियूं। ॿी हिकिड़ी शइ मूं नोट कई ऐं अल्हम्दुलिल्लाह उन ॻाल्हि ते मां ख़ुशि बि आहियां त हिकिड़ो फील आयो मूंखे त असां फ़ाते आहियूं। उन जी वजह इहा आहे त सिंध जी अवाम सरदारनि खे, भोतारनि खे, नाम निहाद नवाबनि खे रिजेक्ट करे चुकी आहे। अॼु उन्हनि खां पुछणु चाहियां थी त तव्हांजी इहा नाम निहाद सरदारी किथे आहे? इहा नाम निहाद सरदारी सिंध जी अवाम पंहिंजे पेरनि हेठां लताड़े चुकी आहे, जंहिंजी वजह, जंहिंजो मिसाल अगरि ॾियां त हीअ नाम निहाद भोतार जेके ज़मीनी ख़ुदा बणिजी सरदारी जी ख़ातिर, पंहिंजी पगुनि जी ख़ातिर माण्हुनि जा घर उजाड़नि था, उहे अची करे 8-8 कलाक सुबुह जो 8 बजे खां शाम जा 4-5 बजे ताईं हिते कोर्टुनि में वेहनि था। त इहा असांजी फ़तेह आहे, इहा कानून जी फ़तेह आहे ऐं असां उमेदु रखूं था त इनशाअल्लाह अदालतूं इंसाफ़ कंदियूं, पुरुमीद आहियूं। ऐं हिननि नवाबनि खे अॼु सिंध रिजेक्ट करे चुकी आहे। हीअ कोर्ट जे अंदरि हिकिड़ी हिननि हरकत कई जेको हीअ खिली ॾेखारनि पिया त हिकिड़ी सिंध जी न्याणी, हिकिड़ी 18 सालनि जी जेका छोकिरी हुई, मां 18 सालनि जी हुयमि जॾहिं असांजे घर में वाक़ियो थियो, अॼु 6 साल हले थो पियो। मां हिननि सां मुहाॾो अटकायो ऐं अॼु सॼो सिंध जो शऊर हिननि जे ख़िलाफ़ु बीठो आहे, जागीरदारी सरदारी जे ख़िलाफ़ु बीठो आहे। अॼु हिननि खे एक्सप्लेन करिणो थो पए, बाक़ाइदा माण्हुनि खे खिली ॾेखारिणो थो पए हाँ जी ॾाढाई ते त असां नवाब आहियूं, असांखे ताक़त आहे, असां भोतार आहियूं। सो हीअ हिननि जी नाकामी आहे ऐं इहा असांजी कामयाबी आहे त कानून ऐं अदालतूं जेके आहिनि उहे हिननि खां मथां आहियूं।